भाग से कुछ भी शुक्र उस पर मनुष्य कर ले। जो भाग से कुछ भी शुक्र उस पर मनुष्य कर ले। 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 मिले जो ताज शाही का, मिले जो ताज शाही का। जगत में नरक भी तुमको, जगत में नरक भी तुमको। बड़े मंगना कभी भावे, बड़े मंगना कभी भावे। शुक्र उस पर मनुष्य कर ले। 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 मिले जो सेज फूलों के, मिले जो बीस पढ़े। फूलों की। हरे राम राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम। मिले जो सेज फूलों के, मिले जो सेज फूलों की। तुझे आराम के खातिर, तुझे आराम की खातिर। धरनी पर हो शयन भावे। धरन पर हो शयन भावे। धरनी पर हो शयन भावे। धरन पर हो शयन भावे। शुक्र उस पर मनुष्य कर ले। 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 मिले जो खान पहने को, मिले जो खान पहने को। मधुर भोजन सुंदर वस्त्र। मधुर भोजन सुंदर वस्त्र। मधुर भोजन सुंदर वस्त्र। मधुर भोजन सुंदर वस्त्र। रहो भूखा न गन भावे।
साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सनो ट्रबल करीस वधाईस। साईं चवनि था ॿिए पासे निहारण सुठी ॻाल्हि आहे ई न। दुनिया जे पासे ॾिसो माण्हू पंहिंजो कमु बिगाड़ींदो आहे। गाॾी हलाईंदो हुजे ॿिए पासे निहारे छा थींदो? रोटी खाईंदो हुजे ॿिए पासे निहारींदो छा थींदो? सत्संग ॿुधंदो हुजे ॿिए पासे ख़्यालु करे छा थींदो? भॻवान जी दया सां कुझु बि मिले शुक्र करे माण्हू पंहिंजे पासे निहारे न, ॿिए पासे छो थो निहारे? जेको इंसान मूर्ख हूंदो आहे ॿिए पासे निहारींदो आहे, जेको मूर्ख न हूंदो आहे ॿिए पासे न निहारींदो आहे। जेतिरी बि ॻाल्हि सम्झ में अचे प्रेम सां चओ श्री राम। हीउ हीअं थो करे, हीउ हूअं थो करे, हिनखे हीअं मिलियो, हिनखे हीअं मिलियो, मूंखे हीअं कोन मिलियो आहे। पर तोखे जेकी मिलियो आहे इहो अथई त घणेई न। स्वर्ग में हिकिड़ी इहा ई ॾुखी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम। अञा मदेदारी न आहे, भराव कोन्हे, बेस करीस थोरो, प्रेम सां चओ श्री राम। हां जी। स्वर्ग में इहा हिकिड़ी ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। कीअं भई असां हिते 4 ॼणा वेठा आहियूं, मुंहिंजे थालीअ में 4 लॾूं, पासे वारे खे 5, हुनखे 6, हुनखे 7, हुनखे 8, ईअं लॻा पिया आहिनि। मूंखे 4 आहिनि, मुंहिंजे पासे वारे खे हिन पासे वरी 3, वरी 2, वरी 1, ईअं लॻो पियो आहे। हाणे इन में कला हिकिड़ी ॿी आहे, कमाल हिकिड़ी ॿी आहे। कहिड़ी कमाल आहे? जंहिंखे 1 लॾूं आहे उहो हिकिड़ो खाईंदो त हिकु ॿियो अची वेंदो, ऐं जेके 8 आहिनि उन मां बि जेकर हिकिड़ो खाईंदो त ॿियो अची 8 ई रहंदसि। हुननि जा 8 जा 9 कोन थींदा, ऐं हिन हिक जो कॾहिं 0 कोन थींदो। हाणे तव्हां खां सुवाल थो पुछां, सुठो कहिड़ो? 1 वारो, 2 वारो, 3 वारो, 4 वारो, 5 वारो, 6 वारो, 7 वारो, 8 वारो, कहिड़ो सुठो? छो जो हिकिड़ो त कॾहिं खुटंदो ई कोन, हिकु हिकु करे खाइबो न। पाण थाली में वज़न घणो न खाइणो पवंदो, ताज़ी ताज़ी शइ मिलंदी। 8 फुल्का मां तव्हांखे पचाए ॾियां, साईं सरवान मारींदो आहे न उते ऋषिकेश में, पोइ 8 फुल्का वठी वेंदा, रोज़ु हिकिड़ो छंडो हणी खाईंदा, ऐं हरिद्वार में रहे रोज़ु हिकिड़ो फुल्को वठी खाए, ताज़ो ताज़ो मिलंदो न भाई। पर इहा ॻाल्हि हेॾा साल थिया आहिनि, हेॾा अरबें खरबें माण्हू थी विया आहिनि, मरी विया वरी ॼमी विया, हेॾा शास्त्र ज्ञान थिया, इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में आई कोन त 1 वारो सुठो। हर को 8 वारे खे सुठो चवंदो आहे, 8 माना मैक्सिमम वारे खे। मुंहिंजे खीसे में 5 रुपया, हिन हक़ीक़त जी ॻाल्हि थो ॿुधायां, पर पके में पकी ॻाल्हि, कच्छी तुर बि न। मुंहिंजे खीसे में 5 रुपया आहिनि, मां 4-4 रुपया करे 1000 दफ़ा ख़र्च कयां। 4-4 रुपया करे 1000 दफ़ा ख़र्च कयां। साॻिया ई मुंहिंजे खीसे में 5 रुपया रहंदा, 1000 दफ़ा ख़र्च कयुमि। घणो ख़र्च कयुमि? घणो ख़र्च कयुमि? 4000 ख़र्च कयुमि, आहिनि 5 रुपया ई। पर जेकर ही पासे वारो आहे हिनखे आहिनि लख रुपया, इहो भले 1000 ख़र्च करे त वरी लखो ई थींदसि। इहो भले 1000 कर, ऐं इहो बि साईं 4 दफ़ा ख़र्च करे, हिन घणा ख़र्च कया? 4000 ख़र्च, मिलियसि बि 4000, मूंखे बि मिलिया ओतिरा ई 4000, वधीक मिलिया कोन। ख़र्च मूं बि 4000 कया, पर ही लख वारो आहे ऐं 5 वारो आहियां, केॾो फ़र्क़ु आहे? सुठो कहिड़ो जे 1000 जहिड़ो हू थो करे तहिड़ो हू थो करे। जंहिं माण्हूअ खे थोरो धन घटि आहे, जंहिं माण्हूअ जो उठ नंढो आहे, छा चयमि त उनखे लोॾा घणा ईंदा, ऐं जंहिंजो उठ वॾो आहे उनखे लोॾा घणा ईंदा? लोॾनि जो ई फेर पवंदो आहे, ॿियो कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। संसार में जहिड़ो तव्हांजो मुंहिंजो भाग आहे अहिड़ो तव्हांखे मूंखे मिलंदो। जंहिंजे भाग में 5 रुपया आहिनि त 5 रुपया मिलंदा, 6 न मिलंदा, ईमानदारी करे या बेईमानी करे। पर जेकर माण्हू सुठो कमु कंदो आहे, सुठे पासे हलंदो आहे, त उहो धीरे धीरे वधंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी
सतनाम साखी सतनाम साखी। हिकिड़ो भाई हो, उनजो भाग थोड़ो सुठो न हो, माना उहो ईअं सम्झे पियो जहिड़ो आहे भाग ओड़ो ई आहे, सुठो ख़राब मां को पनो वराए ॾिठो ई कोन्हे। मां पनो वराए ॾिसां मुंहिंजो मकान सुठो आहे या ख़राबु आहे तव्हां ॾिठो ई कोन्हे, कहिड़ो आहे मुंहिंजो मकान सुठो आहे या ख़राबु आहे तव्हां ॾिठो ई कोन्हे, तव्हांखे कहिड़ी ख़बर? छो तव्हां ॾिसो त ख़बर पए न भई सुठो आहे की ख़राबु आहे। तीअं भाग तव्हांजो सुठो आहे या भाग तव्हांजो ख़राबु आहे तव्हां ॾिठो ई कोन्हे, तव्हांखे कहिड़ी ख़बर तव्हांजो भाग सुठो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर तव्हांजो भाग ख़राबु आहे? कंहिंखे बि ख़बर आहे कंहिंजो भाग कहिड़ो आहे? कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पर हू भाई छा पियो सम्झे मुंहिंजो भाग ख़राबु आहे, ईअं बिना जान पहचान जे। छा हिकिड़ो वेलो खाईंदो हो त हिकिड़ो वेलो वरी न खाईंदो हो। रोटी हिकु वेले जी मिलंदी हुअसि त ॿिए वेले वरी रोटी न मिलंदी हुअसि। ईअं हलंदे फिरंदे नारद मुनी मिली वियुसि। अड़े नारद यार हिकिड़ो कमु त कर, भॻवान खां पुछी मुंहिंजो कहिड़ो भाग ठाहियो अथई? वेलो खां थो वेलो नथो खां, केॾी महिल कुझु खां थो केॾी महिल कुझु, उहो बि पोइ रहिजी थो वञे। मुंहिंजो आख़िर छा आहे? पुछी ईंदई? चई हा मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, ऐं वञा हूअं ई थो पुछी ईंदुमि। पोइ पुछी ॿुधाई। चई भॻवानु चए थो तुंहिंजी उमिरि आहे न थोरी ज़्यादा आहे। छा चईंसि? तुंहिंजी उमिरि ज़्यादा आहे, तुंहिंजी कोटा थोरी घटि आहे। भई सम्झो तोखे 5 साल रहणो आहे, 2.5 साल जो खाधो आहे, 2 साल जो खाधो आहे, हाणे 5 साल में पूरो करिणो आहे, धीरे धीरे करे तोखे ॾियां थो। चई यार वरी वेंदे भॻवान वटि? चई हा वेंदो त रोज़ आहियां। चई यार भॻवान खे वञी मुंहिंजे तरफ़ां वेनती करीसि, हथ जोड़े जेको आहे मुंहिंजो 2 साले जो आहे खाधो उहो मूंखे ॾेई छॾ। जेको मूंखे 2 साले में ॾींदई न उहो मूंखे ॾेई छॾ। पोइ आऊं हिकु दफ़ो खाई करे लहे कयां, अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे, ॾे न ॾे तो वटि आहे ई कोन, तूं बि छुटो मां बि छुटो। मूंखे बि हिकिड़ो आसिरो थींदो भई हाणे मूंखे 4 साल कोन खाइणो आहे, 5 साल न खाइणो आहे। इहो हिकिड़े पासे त ॻाल्हि थी पवंदी। भॻवान चए मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, मां त ॾेई छॾंदुमि, मूंखे रोज़ु रोज़ु तुर पहुचायां, तंहिंखां त हिकु साथ ई ॾेई छॾींदुमि, मूंखे त पाण सुठी ॻाल्हि आहे। चई ठीकु आहे त हर कंहिंखे साईं ॾुखी ॻाल्हि, थोरो थोरो पहुचाइणु ॾुखियो थींदो आहे। हिकिड़ो छोकिरो हो मूंखे चई त ऐं ग़रीब आहियां, मूंखे स्कूटर कान्हे। छा चई? मुंहिंजो स्कूटर घणे मिलंदो आहे? चई 15,000। मुंहिंजो 15,000 ॾिए थो। स्कूटर अॼु ई थो वठी ॾियईं, 15,000 ॾींहं, रोज़ु रुपयो मूंखे ॾेई वञिजा। ऐं जंहिं ॾींहुं न ॾिनई उन ॾींहुं सभु पैसा फुरे वठंदो भई। क़बूल हुई त ॻाल्हि कर। चई ईअं न, महीने वठो न 30 रुपया। मुंहिंजो पुछा महीने ईंदे या स्कूटर बि अथई ईंदे बि मूं वटि महीने पाण खे स्कूटर रोज़ु अचु, मां तोखे अचण लाइ स्कूटर ॾियां थो भई, मूं वटि रोज़ु अचु ऐं रुपयो मूंखे ॾेई वञिजां, ॻाल्हि पूरी थी वई। चई साईं ईअं न थी सघंदो, मुंहिंजो रोज़ु न अचिणो अथई, बेईमान ई पोइ मां तोखे छो थो ॾियां। ईमानदारी तूं बि नथो रखी त आऊं तोखे स्कूटर वठी ॾियण वारो आहियां कोन। प्रेम सां चओ श्री राम। भॻवान जो आहे मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, मां त हिकदमि ॾेई छॾंदुमि। ॾेई छॾीसि। 2 साले में सम्झो भई उहो पाव रोज़ु खाए त 300 किला चांवर, 2 साल या 600-500 किला चांवर ॾेई छॾीसि, 500 किलो अटो ॾेई छॾीसि, 5 बोरियूं सम्झो उन जे हिसाब सां सीधो सामान ॾेई छॾीसि। 2 साल जो खाई लहे कर वठि। हुन बि चयो यार आयो आहे रखे, वरी मूं वटि जाइ रखी आहे रखण जी, हिते ई ॿुड़ी ॾे। वॾो वठी भंडारो कई, 5 बोरियूं अटो फुल्का पचाराए, चांवर रधाए, दालियूं बालियूं भाॼियूं वाॼियूं सॼो भंडारो करे सभिनी खे खाराए छॾी। यार ही सुञो माण्हू हिन भंडारो कयो किथां? माण्हुनि खे इहो न हूंदो आहे कई वरी बि शाबाश हिन किथां कई, हेॾा वॾा ॾिठनि ख़बर न पए। पर ॿिए ॾींहुं ॾिठईं त वरी 10 बोरियूं ॿियूं अची वियूं, चांवरनि जूं 10 बोरियूं, कणिक जूं 10 बोरियूं। नारद बि आयो। नारद खे चई यार मूंखे भॻवान मोकिले छॾियईं, वरी ॿिया किथां आया? चईसि ॿिए कंहिंजो अथई, मुंहिंजो कोन्हे, वापसि कर। चई न तुंहिंजो अथई? चई मुंहिंजो वरी किथां, कल्ह मोकिलियईं सभु कोन मोकिलियईं छा? ठगी कयईं छा? चई ठगी वगी कोन कई, कल्ह जेको तो दान कयो उहो वापसि तुंहिंजो भाग ठही वियो, वरी ॿियो ॾींदुमि। चई ईअं आया? चई पोइ आउं रोज़ु तो भंडारो कंदो वञा, रोज़ु भॻवानु भई 100 बोरियूं मोकिले, मां 100 बोरियूं खपाए छॾंदुमि, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे?
जेको माण्हू कंदो हलंदो भाग पाणी पियो ठहंदो न, पर असांखे आदत ख़राबु हूंदी आहे। ॿार नंढो हूंदो आहे न, उनखे दिमाग़ न हूंदो आहे, मूर्ख हूंदो आहे ॿार नंढो, भले तव्हांजो हुजे मुंहिंजो हुजे, ॿार खे मूर्ख चवां कोन थो, पर उनखे दिमाग़ न हूंदो आहे। छा दिमाग़ न हूंदो आहे? चवंदो आहे थाली भरे चांवर ॾे त खाईंदुमि, न त न खाईंदुमि। अड़े जॾा थाली तूं चोथों थाली कोन खाईंदे, अठों हिसो कोन खाईंदे, ॾहों हिसो कोन खाईंदे, ज़री चांवर तोखे केवी पीछे ॾिनी आहे, इहे खा, तोखे ॿिया ॾियूं था, सभु भले खाइजांइ। पर ॿार जी ज़िद हूंदी आहे कहिड़ी, थाली भरे ॾेई थी की नथी ॾेई, न त इहे थाली ओॾी लतण थो हुनखे हारे छॾंदो। थाली भरे ॾे, पोइ खां भले ज़री वापसि करे छॾंदो, खाई त सघंदो ई कोन्हे, त हर कोई ख़बर आहे। असां सभु उन ॿार वांगुरु मूर्ख आहियूं। तव्हांखे ॿार खे त मूर्ख चवां, ऐं तव्हांखे असांखे थो चवां, ऐं भॻवानु मूंखे हेॾो ॾेई छॾ, हीउ ॾेई छॾ, मां हीअं कयां, हीउ ॾेई छॾ। अरे ॾेई छॾ, जेकी अथई इहो त पहिरीं कढ। ईअं थींदो ई न आहे। हिकिड़ो शादी करण पिया विया, त हिकिड़े चई ॿुढे खे न वठी अचिजो, त ॿुढे खे वठी विया। ॿुढे खे चयनि त हुनखे लिखे ॿुढो कोई आयो हूंदो, हुनखां पुछनि, चई न आहे कान। चई हाणे हीअ नदी आहे, या तव्हां असांखे खीर ई भरे ॾियो त छोकिरी ॾींदासीं, न त बारात वापसि खणी बैक टू पवेलियन हलो। ॿुढे खे चवनि हीअ त हीअं था कनि, माना छा कयूं? चई चईसि भरे ॾींदासीं, हिक जा 10 भरे ॾींदासीं, पर इहा पहिरीं पाणी ख़ाली कयो, पाणीअ में विझूं या खीर वही वेंदो। पाणी ख़ाली करे ऐं तंहिंखे ॿनो ॾियो, त पोइ असां खीर ते भरे था ॾियूं, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। गायूं मेयूं असां वटि घणेई आहिनि, शुद्ध खीर पाणीअ बिना। आनंद में असांजी डेयरी लॻी वई, सॼो पाइप हिते था लॻाए छॾियूं, अमूल जो सॼी भरे था ॾियूं, पर ख़ाली त कयो। चई ख़ाली थींदी आहे, चई भरबई छा वरी, ख़ाली करे को त पाणी में विझूं खीर, तव्हांखे बि दिमाग़ कोन्हे। चई अरे इहा ॻाल्हि त सही आहे। चवण जो मतिलबु 2 टे ॻाल्हियूं हुयूं, भई खूह असांखे नोतो ॾेई वञे, खूह असांजे खूह जी शादी आहे, तव्हांजे खूह खे चओसि त अचे, की भई तुंहिंजो खूह हो त ॾेई वञे नोतो, ऐं ॾियण अची तूं एवदी लॻा पिया आहियो सभई, हुनजो नोतो पाण धणी अचे त असां पाण ईंदासीं, न त असां बि एवदी मोकिले ॾींदासीं। इन में छा आहे? इहा ॻाल्हि भई। चई 100 किला चांवर ऐं 100 माण्हू आयो, 100 किला चांवर रधींदा वञूं खाओ। चई 100 किला चांवर कीअं खाइबा? चई हिकिड़ो कमु कर, 100 किला पहिरीं रधु हिकिड़ो किलो करे, बर्तन वठ, ही किलो अथई, इन में रधु असांजे साम्हूं, असां 100 ॼणा वियूं था खाऊं था, 100 किला रधे ॾींदे खाइण था, खाई वञ बार। घणा ईंदा, इहे 2 दाणा खाधासीं, वरी अञा तेसि ताईं त बुख बि लॻी वञे। 500 किला बि खाई सघो था, किलो रधींदा वञो, न खाई सघिबा। पर हिकिड़ी अकुल जी ॻाल्हि आहे, वीचार जी ॻाल्हि आहे। 100 किला चांवर खाइण में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? 100 ॼणा ऐं 100 किला चांवर, कोई वॾी ॻाल्हि न आहे, खाई सघूं था। हिन जो यार भॻवान जी एॾी कृपा आहे, हेॾो मिलियो अथई त आऊं बि ॾींदो थो वञा। हाणे ॿुधायो उहो माण्हू कॾहिं खुटंदो? जो भॻवानु रोज़ु पियो मोकिले। तव्हांखे बि पारू थिए खाइण जी। मां चवंदो आहियां अमेरिका में चरिया माण्हू आहिनि, 8 ॾींहंनि जी भाॼी वठी रखी छॾींदा आहिनि, पोइ 8 ॾींहं ही रधे रखी छॾींदा आहिनि, पोइ रोज़ु टमाटे सास विझी ओवन में कोसी करे ऐं पोइ खाईंदा आहिनि। हाणे हिते बि ओड़ा चरिया घणेई थी विया आहिनि, सवां त गुम थींदा था वञनि। हुनजे अंग्रेज़ मरी विया, औलाद छॾे विया, उहो चरिया जे मथे में पिया आहिनि। साईं सदी ॻाल्हि कंहिंखे वणे ई कोन थी। अरे बाबा ताज़ी शइ सुठी आहे, अॻो पोइ यकी हिक साथ छा कंदा? पर माण्हू खे सब्र आहे कोन। साईं जन चवंदा मिले जो भाग से कुछ भी शुक्र उस पर मनुष्य कर ले। अरे भाई तूं थोरो शुक्र कर, जेकी मिलियो अथई तोखे घणो मिलियो अथई? पाइण लाइ वॻा घणा अथई? खाइण लाइ घणो हिन में घर में अनाज पियो अथई? तुंहिंजे लेखे तूं बि गवर्नमेंट वांगुरु गोडाउन्स ठाहे छॾ ऐं 4 साल जो भोजन वठी इकठो करे रखी छॾ। 4 साल जा चांवर भरे रखी छॾियो, 4 साल जी भाॼी वठी घर में रखी छॾियो, पाण ई ख़बर पइजी वेंदी एतिरो घर किथां ईंदो। भाई माण्हूअ खे थोरो मिले पियो, हिन में हले पियो। तव्हांखे खाधो रोज़ु न मिलंदो आहे? ताज़ो मिले थो, इन ते भॻवान ते राज़ी रहूं कोन था, या असांखे हीअ बि खपे, दूध बि खपे, चांहि बि खपे, ईअं न हूंदो आहे। मिले जो ताज शाही का जगत में नर कभी तुमको, कॾहिं तोखे शहनशाही जो ताज मिली वञे ऐं कॾहिं वरी साईं पिनणो पए। मोए भिखिया दे मैया पिंगला, योगी खड़ा है द्वार मैया पिंगल।
ये पिनणो पए भरतरीअ वांगुरु भले राज मिलियो ऐं राज लाइ भई करे पिनोसीं असांखे ॻाल्हि में फुल्को त ॿ खाइणा आहिनि न राजा जी रोटी जल्दी हज़म थींदी आहे या भिखारी जी रोटी जल्दी हज़म थींदी आहे ॿ फुल्का राजा खाए ॿ फुल्का भिखारी खाए अञा उल्टो कयांसि ॿ फुल्का राजा खाए 8 फुल्का भिखारी खाए जल्दी कंहिंजा हज़म थींदा उन 8 हज़म थींदा उन 2 हज़म कोन थींदा पोइ कहिड़ो कमु सुठो भाई राज ॿाहिरां खाली छट ॾिसण में आयो छा अंदर में त ॼट लॻो पिया ॿाहिरां छट लॻो पिया ईअं छा करे सघिबो प्रेम सां चओ श्री राम पढ़े मंगना कभी भावे शुक्र उस पर मनुष्य कर ले मिले जो सेज फूलों की तुझे आराम के खातिर कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां भई आराम जी सेज अहिड़ी बढ़िया मिलंदी आहे कॾहिं त साईं गाॾीअ में सीट ई न मिलंदी आहे पट ते सुम्हिबो आहे न आऊं त मां पट ते कोन सुम्हंदो आहियां मूंखे त सीट ॾींदा आहिनि पर हिकिड़ी गाॾीअ में कहिड़ो हाल हूंदो आहे हिकिड़ो मद्रासी हो ॾाढो पैसे वारो भाई लखापति हूंदो उन ज़माने हाणे करोड़पति सम्झो एसी जी टिकेट हुअसि पर कन्फर्म कोन थियसि 3rd क्लास में माना असांजे 2nd क्लास में चढ़ियो असां सुम्हिया पियासीं हुन टीसीअ खे बि हथ जोड़े चए यार मूंखे मां बि अहिड़ो माण्हू कोन आहियां मूंखे हीअ टिकेट आहे पर थी कोन्हे पर टीसी गर्द वारो ॾाढो फ़ाइदो वठंदा आहिनि माण्हू दुनिया में माण्हू आहिनि ई कान राक्षसनि खां वियल आहिनि शैताननि खां वियल आहिनि बदमाश हूंदा आहिनि सुठा हूंदा ई न आहिनि हुन वीचारे सां ॾाढो ख़राबु पियो ॻाल्हाए ॾिसी मूंखे बि खार लॻंदो टीसीअ खे ओॾी महिल दॿ कढांसि हाणे मां मुंहिंजो को विच में वास्तो न ऐं विच में वियो राग न खिटको कयां त सम्झ में हिकिड़े दफ़े त टीसीअ खे दॿ बि कढी छॾी मां चयोमांसि लहो तोखे ॾेखारियां थो सिधो हिकिड़े खे तंग पियो करे मां त हिते गाॾी बि रोके छॾी पर हाणे दुनिया जे खिटकनि में पाण पवण भला तकलीफ़ जो कमु थी पवंदो आहे पर छा कजे ॾाढो हुन सां ख़राबु पियो ॻाल्हाए यार असां अहिड़ा माण्हू न हेॾो मूंखे आहे पर हाणे छा कयां चई हम भी ऐसे वैसे आदमी नहीं है सीट उधर जाओ कीअं पियो ॻाल्हाए मूर्ख माण्हू पर भई कॾहिं भई माण्हूअ खे सेजा सुम्हण लाइ मिले ऐं कॾहिं वरी पट ते ई सुम्हणो पए जीअं भॻवानु रखे तीअं वाह वाह निंड त सुठी ईंदी न हिन में छा आहे चिंता न कयो त किथे बि निंड अची वञे ऐं चिंता कयो त किथे बि निंड न अचे हिकिड़ी सही सां चिंता आहे की न आहे ऐं निंड जॻह कहिड़ी बि हुजे निंड ईंदी या न ईंदी हिकिड़ो क्वेश्चन कंहिंखे निंड ईंदी कंहिंखे न ईंदी निंड न ईंदी चई जंहिंखे चिंता आहे उनखे न ईंदी जंहिंखे चिंता न आहे उनखे ईंदी या चिंता या निंड तव्हांखे जेकी वणेव सो वठो निंड करणी हुजे त निंड कयो चिंता करणी हुजे चिंता कयो हिकु ई शइ करे सघंदा ॿई न थी सघंदियूं निंड कंदा त चिंता न करे सघंदा चिंता कंदा त निंड न करे सघंदा तव्हांखे चिंता वणंदी त चिंता ई कजो सदाईं पिया चिंता कयो भॻवानु करे चिंता में फाथा पिया हुजो छो था निंड कयो पर सही सिधी ॻाल्हि आहे माण्हू शुक्र करे सब्र करे मिले जो खान पहने को भोजन मधुर भोजन वस्त्र सुंदर रहो भूखा नगर भावे शुक्र उस पर मनुष्य कर ले कॾहिं खाइण पीअण लाइ सुठा सुठा भोजन मिलनि खीरा खीर सीरा मालपुड़ा दसमई माना खीरणी ॿियो वरी जंहिंखे जेका वणनि हिन कंहिंखे चहिरा माल वणनि कंहिंखे मिठा वणनि पकोड़ा पुआ ऐं काली रोटी धोड़ी दाल काड़ी रोटी धोड़ी दाल माना मालपुड़ो थींदो आहे न उहो कारो थींदो काड़ी रोटी धोड़ी दाल माना खीरणी मालपुड़ा ऐं खीरणी ऐं मालपुड़ा मिले पोइ वरी छा कवे हा अॼुकल्ह कंहिंखे वणंदो वञे खीरणी मालपुड़ा ॾे त कंहिंखे वणनि ई न चाइनीज़ वणे हा न पिज़ा वणे ॿियो अलाए छा जेकी जेकी वणे हो भाई पर अहिड़ा सुठा सुठा माल मिलनि ऐं कॾहिं वरी साईं मिले ई न बुख ते हल बाबा कुझु बि न मिलंदई चई यार सुठी ॻाल्हि अथई हिकिड़ो ॾींहुं बुख कढी वई त तबियत ठीकु थी वेंदी हली जेको रोज़ु बुख कढे त उन लाइ ॻाल्हि थोरी आहे जेको सदाईं छांव में हले त उन लाइ उस सुठी आहे ऐं जेको सदाईं उस में हले त उन लाइ वरी थोरी छांव हा ऐं रोज़ु पिया ठूस ठूस करे खाऊं हिकिड़ो ॾींहुं विर्त बि रखियोसीं न खाधोसीं हल भाई सुठी ॻाल्हि थी भई प्रेम सां चओ श्री कहे टेऊं सुनो प्यारे ख़ुशी गम ना कभी करना साईं जिन चवंदा छा बि थिए ख़ुशी बि न कजां गम बि न कजां
मतां वरी केॾी महिल ख़ुशी अचे त ख़ुशी करे वठी। हाँ भगवान खुशी ॾींदे त ख़ुशि रहिबो, ग़म ॾींदे त पियो सहिबो। चई ख़ुशी ग़म ॿई तूं असां ॿई था सहूं, ॿिन्ही में ख़ुशि था रहूं। पोइ छा आहे? न को ख़ुशी आहे, न को न आहे जी चिंता, न वहे जो ग़म। इन रीति कंदो जेको कार कम, उन थींदो सफल हो जनम। उनखे हाणे कॾहिं सुख थिए या दुख थिए, मिड़ई आनंद में माण्हू रहे न त उनखे ॾाढो आनंद थी पवंदो आहे। पर जे माण्हू भाई आनंद में न रहे त उन लाइ असां छा था करे सघूं? उन लाइ वरी कोई फ़ाइदो आहे ई कान। सुठी में सुठी ॻाल्हि आहे जो माण्हू भगवान जो नाम वेही जपे। बाक़ी संसार में ममता मोह फसे, भोगन जगन रोगन में फासे न, उन मां चित्त खे वरी पासीरो करे छॾे। 101 101 सदा गोविंद के गुण गाओ रे, सदा गोविंद के गुण गाओ रे, सदा गोविंद के गुण गाओ रे, सदा गोविंद के गुण गाओ रे। हरि का नाम हृदय में ध्याओ रे, हरि का नाम हरि का नाम हृदय में ध्याव रे, हरि का नाम हरि का नाम हृदय में, नाम हो नाम हृदय में, हरि का नाम हृदय में ध्याव रे, हरि का सदा गोविंद के गुण गाओ रे, सदा गोविंद के गुण गाओ रे। झूठे जग में ममता करके अपने को न फसावो रे, झूठे जग में ममता करके अपने को न फसावो रे, भोग जगत के रोग जान के, भोग जगत के रोग जान के, तासे चीत हटावो रे, भोग जगत के रोग जान के, तासे चीत हटाओ रे। सदा गोविंद, सदा गोविंद, सदा गोविंद के गुण गावो रे, सदा गोविंद के गुण गाओ रे। स्वार्थ का परिवार सब होई, तासे मन ना लाओ रे, नामन भारत का परिवार सब होई, तासे नामन लाओ रे, स्वार्थ का परिवार सब होई, तासे नामन लाओ रे, भारत का परिवार सब होई, तासे नामन लाओ रे। स्वार्थ बिन है संत स्नेही, स्वार्थ बिन संत स्नेही, दिन से नेह लगाओ रे, स्वार्थ बिन संत स्नेही, दिन से नेह लगाओ रे। सदा गोविंद के गुण गाओ रे, सदा गोविंद के गुण गाओ हिकिड़ी ॻाल्हि सही आहे, संसार में भोगन पदार्थनि सां दिलि लॻायो, भले लॻायो, काई वॾी ॻाल्हि न आहे। पर भोगन में वरी माण्हूअ खे तकलीफ़ थींदी आहे, रोग ईंदा आहिनि। खाइण लाइ त खाई वठो, केतिरो बि माण्हू खाई सघे थो, सुठा सुठा माल खाओ, पर तकलीफ़ कंहिंखे थींदी? इहा बि असांखे थींदी। जेको खाईंदो उनखे तकलीफ़ थींदी।
जेको नेम सां खाईंदो संयम सां खाईंदो उनखे तकलीफ़ न थींदी। प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़ो माण्हू न बीमार थी पियो, चई डॉक्टर चयो सभई खा, मुंहिंजो सभई खाओ अॼु। असां संत वारी ॻाल्हि छा ॿुधाईं, चई डॉक्टर चई हल्को हल्को खाइजां। हल्को हल्को माना हल्को हल्को माना वज़न में जेको हल्को हुजे। चई मां संबोसा ॾिठा त तरनि पिया, त तरनि पिया, फ्राई बि थियनि पिया पर फ्लट बि थियनि पिया, ऐं मथे ॿुॾनि कान पिया। त हल्का हूंदा न, ॻरी शइ त ॿुॾी वञे न साईं। जे हल्की न हूंदी त पोइ तरंदी न मथे। मां वरी संबोसा ॿ टे खाई छॾिया मूं वांगुरु। पोइ हाणे तकलीफ़ केरु भोॻींदो, उहो मूंखे ई भोॻणी पवंदी न। चई डॉक्टर चई सभु खा। अड़े डॉक्टर चई त तूं पंहिंजे दिमाग़ त रख, जेका बीमारी अथई त थोरो हल्को खाधो खा। छा चयमि, न सभु खाई छॾियो। माण्हू ठीकु हूंदो आहे त बि सभु न खाईंदो आहे, ऐं बीमारी में डॉक्टर सभु खा, सभु खाई छॾ। ऐं बीमारी में खाधो हज़म जल्दी थींदो न। या बीमारी मूंखे भाई मुंहिंजी दिलि आहे त आउं बीमारी महीनो मूं वटि न रहे, मूं वटि साल खनि बीमार हुजां। छा चयमि, पोइ रोज़ु हेठि मथे खाईंदा वञो, बीमार थींदा पाण ई। इन में छा आहे, जेकर भाई हल्की भाॼी खाइबी, तूरियुनि ॿूरियुनि जी भाॼी खाइबी, तूरियुनि मूरियुनि जी भाॼी खाइबी, गजर बजर जी भाॼी, गजर गोगड़ो जी भाॼी खाइबी, पालक मेथी खाइबी, हल्की भाॼी खाईंदा। भुगल भुगल एतिरी न हूंदे त जल्दी ठीक थी वेंदा। चई साईं पोइ वरी जल्दी ठीक थी छा कंदासीं, बीमार थोरा चङा न आहियूं, जीअं तव्हांजी मर्ज़ी। अड़े जॾहिं भई अॻे चवंदा माण्हू खे बुखार त लंघण, छा चवंदा हुआ, हाणे डॉक्टर चई साईं डॉक्टर सभु खाओ, कोई बात नहीं, कुझु बि खाओ। ऐं डॉक्टर चई सभु खा त ईअं माना तूं साईं वठी अचु मिठाइयूं, छपन भोग लॻाए वई ओॾी महिल, तूं ई खाई वठि, मौज कर। अरे बाबा इहा हिकिड़ी ई वीचार जी ॻाल्हि आहे, सम्झ जी ॻाल्हि आहे। जेकर तुंहिंजो शरीर थोरो ढिरो आहे, जेकर रस्तो ख़राबु आहे त गाॾी ढिरी करे हलाए। छा चई, जे रस्तो ख़राबु आहे, उबड़ खाबड़ आहे, हेठि मथे आहे, रस्तो थोरो बिगड़ी वियो आहे त तुंहिंजी गाॾी आहे ओॾी महिल उन में तिखा मथां मथां ठक ठक करे कढंदे छा, ओॾी महिल गाॾी धीरे कढ। त तुंहिंजो शरीर जेकर थोरो बीमार सीमार आहे त थोरो हल्को खाधो खा, थोरो घटि खाधो खा, थोरो नेम टेम सां खा, त जल्दी ठीकु थींदे। ऐं तोखे जल्दी ठीकु न थियणो न हुजे त पोइ त तुंहिंजी मौज आहे, है न। पोइ त तुंहिंजो मालिक जो कोई मालिक आहे छा, तूं सभिनी जो मालिक आहीं, जीअं खपई तीअं खा। पर न, झूठे जग में ममता करके अपने को न फसाओ रे, भोग जगत के रोग जान के तासे चीत हटाओ रे। जेतिरो भोगन खां माण्हू किनारो करे, भोगन खां पासीरो रहे, विषयनि भोगन खां पासीरो थियो, विषयनि विकारनि खां पासीरो थिए त उहो जल्दी ठीकु थींदो, उहो स्वस्थ रहंदो, तंदुरुस्त रहंदो। ऐं जेको परिवार में वेही मोह कंदो त परिवार वारा त मथो ई पिया खपाईंदा, सॼो ॾींहुं सिर खपाईंदा। उन्हनि जी जेतिरी सेवा खपे ओतिरी सेवा करे तूं पासीरो थी वञ, जेतिरी सेवा ॾियणी हुजे ओतिरी ॾे, उन में न कर। छो सेवा तोखे करणी आहे, भॻवानु तोखे सेवा लाइ पैदा कयो आहे। तूं भले परिवार जो माण्हू परमात्मा जो स्वरूप आहिनि, उन्हनि जी सेवा कर जेतिरी खपे ओतिरी, वधीक न। वधीक में त सम्झो था न घण जो क़दुरु थींदो ई न आहे। जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरी सेवा करे, ऐं स्वार्थ खां पोइ संत महात्मा थिए उहे सनई, उन्हनि सां नेही थी। संत महात्मा प्रेम ॾींदा आहिनि तोखे, प्रेम ॾियनि था, तूं बि प्रेमी सां उन्हनि वटि हली वञ, उन संतनि महात्माउनि जी सेवा कर, उन्हनि जी वञी सेवा कर, उन्हनि जो संग कर, पोइ तोखे जीवन में आनंद थींदो। ॿियो कॾहिं बि अवगुण पंहिंजे मन में न अचे। जंहिं माण्हूअ जो मन साफ़ आहे उनखे काई तकलीफ़ न आहे। दुनिया में ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो मन आहे, हिकिड़ो पेट आहे। छा चयमि, दुनिया में ॿ शयूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं, हिकिड़ो मन आहे ऐं ॿियो पेट आहे। जंहिंजा ॿई ठीकु आहिनि उहो कॾहिं बीमार थींदो ई न। अञा बि चओ त हिक ते ॻाल्हि पहुचाए छॾिजे, मन ठीकु आहे उहो बीमार न थींदो। हा, पेट सां पंहिंजो वास्तो न आहे, पेट सां पंहिंजो वास्तो न आहे। जेकर तव्हांखे मन में ख़ुशी आहे त उहो खाधो पीतो हड़े हजम, बीमार थींदा ई कोन। पोइ जेको खपे लिमिट में खाईंदा हलो, पोइ तव्हांखे थोरी मञे कबी। जंहिंजे मन में ख़ुशी आहे, जंहिंजे मन में मौज आहे, उनखे चइबो आहे लूणु न खा, हनी खा, शरबत न पी। कीअं चइबो, भले पी शरबत पी,
उनखे कीअं चइबो मिठो न खा, मिठो शरबत मिठो पींदो, मिठो खा, थोरो मिठो पी, आनंद सां हल। जेकी ख़बर जीअं संसार में हल मिली हली थो त पोइ तोखे काई तकलीफ़ आहे ई कान। तुंहिंजो मन ख़ुशि आहे, तूं ख़ुशि आहीं, सदाईं ख़ुशि रहंदे, काई तकलीफ़ ईंदी कोन्हे। इहा ख़ुशी तोखे जेका अथई थोरी थोरी विरहाईंदो बि हल, ॿियनि खे बि ॾींदो हल, कंहिंजे अॻियां कावड़ गुसो कर ई न। तूं बि मौज में, मां बि मौज में, सभई मौज में। पर जेकर अवगुण हुजनि त थोरो वरी थोरो पासीरो थिए न, अवगुणनि खां किनारो कजांइ। कहता टेऊं अवगुण त्यागे सबसे सार उठावो रे। कहता अवगुण त्यागे सबसे सार उठावो रे। उठत बैठत सोवत जागत, उठत बैठत सोवत जागत, नाम जपे सुख पावो रे। उठत बैठत सोवत जागत, नाम जपे सुख पावो रे। गोविंद के गुण गावो रे, सदा गोविंद के गुण गावो रे। हरि का नाम हृदय में ध्यावो रे। हरि का नाम हृदय में ध्यावो रे। सदा गोविंद के गुण गावो रे, सदा गोविंद के गुण गावो रे। चई साईं ॻाल्हि त बराबरि आहे, मन में ख़ुशी हुजे त पोइ त का तकलीफ़ आहे, मन ठीकु आहे त सुठी ॻाल्हि। चई इहो मन सदाईं ठीकु रहे, इन लाइ तूं भॻवान जो भॼन कर। जेको सदाईं राम राम जपे थो, परमात्मा जो नाम जपे थो, गुरू जो नाम जपे थो, उनखे जीवन में काई तकलीफ़ न ईंदी। तकलीफ़ हूंदसि त लही वेंदसि, पर परमात्मा जो नाम, भले केतिरो बि बुखार हुजे, केतिरी बि तकलीफ़ हुजे, केतिरी बि बीमारी हुजे, सभिनी बीमारियुनि जो हिकिड़ो ई इलाजु आहे। मूंखे बि ख़बर कोन्हे आहे की न आहे, पर मरी मां तव्हांखे ॿुधायां थो, प्रेम सां चओ श्री राम। पाणीअ जो ढुक आहे, इहो थोरो पीअंदो अचे माण्हू, भरे गिलास न पीजे, थोरो थोरो पाणी। बीमार हुजे त पोइ पाणी छा कंदो, चई उहो बीमारी खे दूरि कंदो। भॻवान पाण वेद में चयो आहे, ऐं अपसू माना पाणीअ में रहंदो आहियां। भॻवानु किथे रहंदो आहे? ईअं सभिनी में रहंदो आहे, पृथ्वीअ में बि रहंदो आहे, अग्नीअ में बि रहंदो आहे, वायुअ में बि रहंदो आहे, आसमान में बि रहंदो आहे, पर ख़ासि करे कंहिं में रहंदो आहे? पाणीअ में रहंदो आहे। पाणीअ में छो चइनि? छाकाणि पाणीअ सां आत्मसात करे सघंदा आहियूं। पाणी माण्हू पी सघंदो आहे, आचमन करे सघंदो आहे, छुई सघंदो आहे। बाहि खे छुई ॾेखारियो, बाहि खे खाई ॾेखारियो, पृथ्वीअ खे खाई ॾेखारियो। छुई त सघिबो पृथ्वीअ खे, पर खाई न सघिबो। अग्नि खे छुई बि न सघिबो, खाई बि न सघिबो। जल खे छुई बि सघिबो, खाई पी बि सघिबो। हवा आहे उनखे छुई सघिबो, पकड़े ॾेखारियो। अग्नि जल खे त पकड़े बि सघिबो आहे। त ही वीचार करण जी ॻाल्हि आहे। जेकर भई अजीर्णे भेषजम वारी जीणे तूं बलप्रद, वेद में लिखियलु आहे, जेकर तव्हां रोटी खाधी, सम्झो भई तव्हां हेठि मथे खाधो आहे, ऊट पटांग खाधो आहे, ग़लति सलत खाधो आहे, हाणे बीमारी थी भई छा कयूं? चई ढुक ढुक करे पाणी पी, 5 मिंट में हिकिड़ो ढुक पी पाणी, 10 मिंट में हिकु ढुक पी पाणी। कलाक खनि पीअंदे त पोइ हिकिड़े भाईअ खे न धकु लॻो, धकु लॻो त उन हॾे भॼी पई, टंग भॼी पई। त मां चयो भई हिन में हिकिड़ी दवा थींदी आहे, 24 कलाक में जोड़े। 24 कलाक में त नदी हड़ंदी आहे, 72 कलाकनि में जोड़ींदी आहे। आहे दवा, पर उहा भई पहिरीं कलाक वठे हिकिड़ो ॾींहुं, ॿिए ॾींहुं वरी टी कलाक में वठे, पोइ टे ॾींहुं वरी 8 कलाक वठे, पोइ 72 कलाक में उन जी दवा सां असरु थी वेंदुसि। हली इहा ॻाल्हि सुठी। पहिरें ॾिसी करे पोइ 15 मिंट में 10 मिंट में त पहिरीं तव्हांखे तकलीफ़ थी पए न, बीमारी सीमारी कहिड़ी, डॉक्टर वञो तव्हांजी मर्ज़ी आहे, न वञो तव्हांजी मर्ज़ी आहे। आउं कोन चवंदुमि न कंदुमि त डॉक्टर वठनि मूंसां, ऐं वञो त तव्हांजो ख़र्चो थिए। बीमारी कहिड़ी बि थिए, मां बीमारी खे सुञाणा ई कान, मूंखे ख़बर ई कोन्हे, ऐं डॉक्टर आहियां ई कोन्हे, पर कहिड़ी बि बीमारी थिए, जे तव्हांखे बीमारी वधीक ज़ोर करे थी त पोइ हिकु 5 मिंट में हिकु ढुक पाणी पियो। 5 मिंट में हिकु ढुक, घणो चयमि? मां तव्हां वरी 10 ढुक पियो, मां वधियल न आहियां। भले उञ केतिरी बि हुजे, हिकिड़ो ढुक पियो 5 मिंट में, वरी कलाक खनि ईअं पियो।
2 कलाक वरी 10 मिंट में पीजो, हा न। पोइ वरी अधु कलाक पीजो जेसिताईं बीमारी लाइ पाण ई ठीकु थी वेंदा। हिकु हिकु ढुक पाणी पीअंदा हलो, पर सबुरु तव्हांखे बि न आहे, मूंखे बि न आहे, ठीकु तव्हांखे बि थियणो न आहे, मूंखे बि न आहे, प्रेम सां चओ श्री राम। तीअं ओ पाणी भुलिजी वञो, हाणे केॾी महिल पाणी हूंदो आहे, केॾी महिल न हूंदो आहे। राम जपियो, हा मिंट मिंट में राम जपजो। थोरो थो चवां त भई हींअर हिकु राम जपियो, वरी मिंट पोइ 26 थियनि, वरी 27 राम जपजो, राम। वरी शांती करे वेही रहो। मां नथो चवां भई सॼो मिंट वेही मथो खपायो, ईअं न। पोइ ॾिसो तव्हांखे कीअं थो आनंद थिए। जेतिरी तकलीफ़ ओतिरो नाम धीरे धीरे जपींदा हलो। कोई त सदा गोविंद के गुण ध्या गाओ रे, हरि का नाम हृदय में बसाओ रे। परमात्मा जे नाम लिखे हृदय में ध्यानु कबो, भगवान जो नाम जपो, त पोइ जीवन में कीअं आनंद पाण ई थिए थो। केतिरो बि नाम जपजे, पर भई ध्यानु कहिड़े पासे हुजे। असां नाम जपींदा आहियूं त ध्यानु थोरो वरी ॿिए पासे हूंदो आहे। मूंखे ईअं गोरी वठंदो आहियां, ध्यानु ॿिए पासे हूंदो आहे, भई गोरी त ॾियो, ॾिनी वरिती वरी ॿी गोरी वठंदे या ॾियण वारे जो ध्यानु जो मुंहिंजो ध्यानु हूंदो ई न आहे। त असां बि नाम जपींदा आहियूं, ध्यानु वरी ॿिए पासे कयूं त मां त ध्यानु न हूंदो आहे, ॿीहर गोरी वठंदो आहियां। ईअं कोन चवंदा गोरी वरिती आहे, न वठी करे चवां तव्हां बि नाम भुलिजी वञो, वरी चइजो राम, वरी भुलिजी वञो, वरी राम, वरी भुलिजी वञिजो। हा त पोइ ॾिसो पाण जो पाण दुख कहिड़ा बि हुजनि, तकलीफ़ कहिड़ी बि हुजे, माण्हूअ खे जीवन में आनंद थींदो आहे। रस्ता असांखे घणेई आहिनि। हिकिड़ो असांजो संत हूंदो, पोइ चईं ॾिस माकोड़ जे मथां पेर अची वञे त मरंदो, पोइ छा कयो, फतकंदो पियो, उनजो इलाजु केरु कंदो, कहिड़ो डॉक्टर कंदो? पोइ हू छा कंदो, वरी ॿीहर हुनखे पेर खणी घसकाए छॾींदुसि, अॻो पोइ मारे छॾे। मां चई यार ही त कमु सुठो न आहे, ऐं माकोड़े खे मारे छॾी। चई वरी फतके पियो या? त ॿिए संत मूंखे सम्झाई, चई ईअं फतकंदो बतकंदो कोन्हे, माकोड़े ते पेर अची वञे त भॻवान जी दया सां कीअं न कीअं हुते पेर जे हेठां बि गैप मिलंदो आहे, बची वेंदो आहे। न बि बचे थोरो फतके, 2 मिंट हीअ हवा खाईंदो कुदरत जी, उहो ठीकु थी वेंदो। उन्हनि जी हवा इहा दवा आहे। त उन माकोड़े जी या जीव जंतुनि जी दवा कहिड़ी हूंदी आहे? कुतो हुजे, ॿिलो हुजे, पशु हुजे, पखी हुजे, माण्हूअ खां सवाइ छा चइनि? माण्हू न, माण्हू जो इलाजु ॿियो आहे, पर माण्हूअ खां सवाइ उन्हनि सभिनी जो इलाजु इहा हवा आहे भॻवान जी, इहा सभिनी खे ठीकु करे छॾींदी आहे। 5 मिंट हवा में घुमे, पाणी ख़राबु थी वञे, थोरो हवा में ईअं घुमे, मिटीअ में थोरो नालीअ घुमी अचे त पाणी शुद्ध थी वेंदो आहे। ठीकु आहे न? माण्हू खे ठीकु थिए, चई उन पाणी इलाजु आहे न। हवा त बराबरि आहे, हवा त ओॾी महिल वरी ढंग सां खणंदा कोन। हो माकोड़ो हूंदो आहे, जंहिं महिल फतकंदो आहे त पोइ ईअं धीरे धीरे ईअं प्राणायाम वांगुरु साहु धीरे धीरे खणंदो त ठही वेंदो आहे। तव्हां बि थोरो धीरे धीरे साहु खणिजो त ठीकु थी वेंदो। हवा इलाजु कंदी, पर तव्हां खां धीरे धीरे सबुरु कंदो, वरी माण्हू सेकंदो ईअं कंदो आहे। हो पाणी वठो को बि, वरी 5 मिंट खां पोइ वरी पाणी, तव्हांजो इलाजु वरी पाणी आहे, त पोइ सभु ठीकु थी वञे। अञा बि हिकिड़ी ॻाल्हि प्रेम सां चओ, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम। काम क्रोध लोभ मोह 4, 5 आहिनि। अहंकार बि थींदो आहे, पर 4 काम क्रोध लोभ मोह। इहे कीअं लहंदा? काम जेॾी महिल माण्हूअ खे सताईंदो हुजे त पाणी जो ढुक पी छॾियो। क्रोध अची ईंदो हुजे त घणो ईंदो हुजे, माण्हू हीअं ॾकंदो हुजे, आग जो बबूलो थींदो हुजे त पाणी जो ढुक पी छॾियो। लोभ तव्हांखे घणो सताईंदो हुजे त पाणी जो ढुक पी छॾियो, ऐं मोह सताईंदो हुजे त पाणी जो ढुक पी छॾियो। पर अभिमान में पाणी कमु न कंदो आहे। अभिमान में ख़ाली नज़र थोरी हेठि करे छॾियो, पंहिंजे नए पेर जे नए खे ॾिसिजो। छा चयो? अभिमान तव्हांखे सताए न, ही पेर जो नओं आहे न, मुंहिंजो त जोराब में बंदि आहे, जोराब खोले पेर जे नए खे ॾिसो, अभिमान गुम थी वेंदो हली। तीअं माण्हुनि ॿियनि सभिनी जानवरनि जे लाइ, पशुनि पखियुनि लाइ, जीवन जंतुनि लाइ हवा इलाजु आहे, ऐं तव्हांजे लाइ छा इलाजु आहे? पाणी इलाजु आहे। पाणी पियो, हिकिड़ो ढुक पाणी पी करे वरी ॿियो हिकिड़ो अखर चइजो सतनाम साखी, वरी शांती, वरी पाणी जो ढुक पियो, वरी चइजो सतनाम साखी, वरी शांती, वरी पाणी जो ढुक पीजो, वरी चइजो सतनाम साखी। ईअं ढुक ढुक चवंदा वञो। बीमारी कहिड़ी रहंदी तव्हांखे ॿुधायो? पक ई पक, डॉक्टर जे बिना इलाज लही सघे थी, पर जेको कंदो उन ई लहंदी, जेको न कंदो उन ई न लहंदी। पाण ॿधल न आहियूं। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी।